उस्ताद अमीन जा यार आहियूं, कंदा उन सां बि प्यार आहियूं। दुनिया खणी हा कुझु बि चवे, तोराई तुंहिंजा तबेदार आहियूं। हा दुनिया खणी कुझु बि चवे, तोराई तुंहिंजा तबेदार आहियूं। हिन गीत लाइ फरमाइश आहे मोहम्मद याकूब कोराई साहब ऐं फारूक अहमद SSP खान कलाम पसंदि कयो आहे। मुठो मुखलिस यार मिली वियो आहे, जंहिंजे अचण सां गम थिया ख़तम मन ठार मिली वियो आहे। मिठो मुखलिस यार मिली वियो आहे, जंहिंजे अचण सां गम थिया ख़तम मन ठार मिली वियो आहे। यार रखंदा कंदार आहियूं, कंदा उन सां असां प्यार आहियूं। दुनिया खणी कुझु बि चवे, तोराई तुंहिंजा तबेदार आहियूं। हा दुनिया खणी कुझु बि चवे, तोराई तुंहिंजा तबेदार आहियूं। उस्ताद अमीन जा यार आहियूं, कंदा उन सां प्यार आहियूं। दुनिया खणी कुझु बि चवे, तोराई तुंहिंजा तबेदार आहियूं।